नदी मिठी समेत थरपारकर के मुख्तलिफ इलाइक़नि में तेज़ हवा से गॾु बरसात जो सिलसिलो जारी है। खिवण किरण सबब एक ॼणो फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर गुलज़ार गुल ओठो। जी गुलज़ार गुल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गुज़िरियल शाम खां वठी सॼी पूरी रात ऐं हेसि ताईं जेको थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते जेका आहे सो किथे हल्की त किथे तेज़ बरसात जेका आहे सो तेज़ हवा सां गॾु बरसात जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त राति देर सां मिठी जे मिठाऊ पाड़े में बरसात जो पाणी भरण दौरान जेको राणू भगत मेघवाड़ जेको उन तां खिवण किरी पई, जंहिं सबबु उहो फौत थी वियो आहे। जॾहिं थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेका हेठाई वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। जीअं मिठी शहर जी ॻाल्हि कजे, मिठी शहर जे सिविल अस्पताल ऐं सिराण कॉलोनी, जॾहिं डीपीले जे मुख़्तलिफ़ जेके पाड़ा आहिनि ऐं उन में आहे उतां बदिन स्टाफ आहे ऐं तालका अस्पताल जेका आहे उहा पिणु पाणीअ घेरे में। जॾहिं त इस्लामकोट शहर जा जेको अस्पताल ऐं मार्केट जेको आहे उहो पाणी हेठि आहे। जॾहिं थर जे इलाइक़ा आहिनि उन में वफ़्के सां बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। हिन वक़्तु जेको अञा ताईं थर जे ॾोराणे इलाइक़नि में जिते आहे उते पिणु जेको सो बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। शहर जेके वीरान को बि जेको मुसाफ़िर गाॾियूं या जेके मुसाफ़िर उन शहर पहुची न सघिया आहिनि, जंहिं करे मुख़्तलिफ़ जेके दुकानदार आहिनि पिणु उन्हनि जी मार्केटूं बंदि करे पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि। बरसाति जेका आहे सो तक़रीबन 24 कलाक खां हलंदड़ आहे। किथे घटि किथे वधि इन सिलसिले में नांकर पाक जूं जेके नंदियूं आहिनि कारूं झरियूं उहे पिणु वेही आहिनि। डैम जेके समूरा आहिनि उहे भरिजी विया आहिनि। जेके आबादियूं जेके आगाटियूं पोखलियूं हुयूं उहे पिणु पाणी हेठि अची वियूं आहिनि। जॾहिं त थरपारकर जा जेके ॾोराणे वारा जेके इलाइक़ा आहिनि उते पिणु ऐं जेको सुवारी न हुअण करे माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि। जॾहिं थरपारकर जा जेके पाराड़ी वारा ॻोठ आहिनि या जेके नंढा ऐं वॾा शहर जेके आहिनि उहे पिणु पाणी जे मुख़्तलिफ़ घेरे में आहिनि ऐं हेठि वारा इलाइक़ा पिणु पाणी हेठि आहिनि। ऐं अञा ताईं जेको सिलसिलो जेको बरसाति जो हलंदड़ आहे, जॾहिं मौसम काथे पारां थरपारकर 10 सितंबर ताईं बरसाति अॻिते कई वई आहे, जंहिं करे माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि ऐं गजगोड़ ऐं खिवण सां जेका बरसाति आहे उहो पिणु सिलसिलो हलंदड़ आहे। जी गुलज़ार गुल, अवां जी महिरबानी।